नबी से फरमायो माखे मेराज में 3 शयूं मिलियो। 3 सूरह बकर जो आखिरी रुकू हर उन उम्मती जी शफात जो हक़ जो शिरक न करे। 50 नमाज संजन वठी हेठ लथा मूसा अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम बीठो छा मिलियो जे 50 जे 100 मिलन त भी ठीक है। जो तो खलील हो ना यार यार सा लेखो कंदो आ वो तो पुट पियो कोए ता भया मंडी बकरी भी न पवंदा तो मसाला पुछना वदना है नो मौलवी दिया अंते नाले मोहम्मद आले सही आमरे बोला कर्ज़ी ते कुर्बानी है। कर्ज़ केड़ो था उबड़ी ते दाढ़ी कुड़ाई ते अज में 20 रुपया ये जो वर्ल्ड बैंक का कर्ज खणी न दे तो रब के वठण ईंदो न ॾींदव ना अल्लाह जे नाले रब ईअं लोड़ आहे। अब डिलीवरी और गाड़ी करे अचो डाक्सन कयो माई खयूं था वञो मैं खयूं था सखर वञी पोता डॉक्टर सारा अल्लाह हयाती ॾिनो उम्मत जा ख़ैर खुआ माई मारे खणी आया छोरो भले ॼमण ते हुजे सुई भी उहा हणंदा जेका पाण में खे हणंदा मैं खे हम त खीर पट ते माई खे हम त छोकरो पट ते बिल बाबा घणो 45,000 चिब्बो छोरो जाओ न दियो अल्लाह जे नाले मोहम्मद इस्माइल जलसो रखे न भाइयों पाण ही पूछंदा कि जलसो रखियो थी हा ये बकठा चामरन ये बोरी बसर जी मुझा 5,000 रुपया जे मुझा 2,000 वरी बियो भयो उठी बे चलाउड जा पैसा मां ॾींदुस वरी बियो उठी बे शामियाने जा पैसा मां थो ॾियां वरी बियो चे जमायत जी देगियूं मां थो कयां वरी टियों भयो उठी बे त मौलविन जी मानी मां कंदुस पर मौलविन जी मानी उहो करे जेको ताज़ो खैरपुर जो प्लाट खपाए अचे मौलवी थोड़ा ही पालन आए थे मैं हूँ पालन गज्जी पौंदा क्यों कुरान जे वाइज में कुरान तो जे तावन वलल बेरे वतकवा नेकी में हिक ॿिए जी मदद कयो ये वॾो प्रोग्राम क्यों थे अल्लाह